जंगी सर फशलमैन सजाक फोरम के अगवान मोहम्मद बख्श जत मुर्तदा बलोच तालका केटी मंदिर के गोठ रहीम मला में पेची केतरन सालन का भारतीय जेलन में कैद माइग्रेन के बच्चन में सर्दी का बचन लाए गरम कपड़ा कंबल ऐं ॿियो सामान पुण तक़सीम कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सामूंडी पट्टी जा केतिरा ई ग़रीब माहिगीर गुज़िरियल केतिरनि सालनि खां भारतीय जेलनि में क़ैद आहिनि। संदन ख़ानदान फाका कशी ते मजबूर आहे। इन्हनि जी केर बि सहार लहण लाइ तयारु न आहे। असां संदन आज़ादी लाइ हर फ़ोरम ते आवाज़ु उथारियो आहे, पर हुकूमती सतह ते संदन आज़ादी लाइ कंहिं बि अपा न वरिता विया आहिनि। अॻवान कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कंदे चयो त कश्मीरी मुस्लमाननि ते भारतीय जबर ऐं ॾाढ कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। हिननि भारतीय सरकारनि खे चता ॾींदे चयो त आज़ादी कश्मीरियुनि जो हक़ आहे ऐं कश्मीरियुनि ते भारतीय सरकार जो ज़ुल्म बंदि न थियो त पाकिस्तानी क़ौम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। असां पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे बि खेनि संदन हक़ ऐं आज़ादी ॾियारींदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो साहिल न्यूज़ नेटवर्क।